अमीना पारस मूंखे फ़ोन करे ॿुधायो त तूं घरां कावड़ जी निकिती आहीं, पर इहा सुठी ॻाल्हि नाहे। मूंखे ज़रूरी वारदात ते वञणो हो, पर पोइ बि मां जल्दी जल्दी घर अची वियुसि। तूं हल मूंसां गॾु त मां मासात माजिद वटि तोखे छॾींदो वञा। मूंखे हुन घर में नाहे वञणो अदा। माजिद ॿी शादी तो करे, मुंहिंजी हुनखे ज़रूरत नाहे। बाक़ी मां तो उते ॿार आहियां त मूंखे ॿुधाए। अमीना भेण, तूं मूं ते ॿार नाहीं, पर तोखे पंहिंजो घर छॾणु न घुरिजे। आसाद जेकॾहिं ॿी शादी करे थो त छा थी पियो? ॿी शादी करण जी शरीयत उनखे इजाज़त ॾिए थी। शरीयत जो इनकारी थी न मां गुनाहगार थींदुसि न वरी तोखे थियणु घुरिजे। त पोइ तूं बि ॿी शादी कर न अदा। छो न तो माजिद जी भेण ते ॿी पहाज विझी? त पोइ हुनजी भेण बि रोए जी मां थी रोवां। भेण, मूंखे ॿी शादी जी ज़रूरत नाहे। जे नसीब में हूंदी त थींदी। ऐं ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, तूं चरी नथी ऐं मूंखे बि मासात जे अॻियां मयारी न कर। अमीना अदा, तूं बि हिन ॻाल्हि में राज़ी आहीं त मां बि पंहिंजी पहाज सां ज़िंदगी गुज़ारियां? किरण असांजे मामी जी धीउ आहे। तव्हां ॿई पाण में भेनरूं थी हयाती गुज़ारींदव। भेण, जेकॾहिं तोखे मुंहिंजी इज़त जो ख़्यालु आहे त घर हल, बाक़ी ॻाल्हियूं बाद में थींदियूं। मासात अमीना खे अदा बराबरि रंजायो आहे, पर हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे जो अमीना तुंहिंजी शादी जी ॻाल्हि थी करे? मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों आख़िरी महबूब तूं आहीं पारस। तूं इहा दिलि खे पक ॾे त इमरान जो दम तुंहिंजे दम सां आहे। मासात गुज़िरियल वक़्तु मूंखां ग़लतियूं करायूं आहिनि। मां बाक़ी हयाती तुंहिंजी ग़ुलामी ॾेई पंहिंजी ग़लतियुनि जो अज़ालो करणु थी चाहियां। पारस, तूं पंहिंजे पाण खे मयारी छो थी मञी? इमरान अगरि अॼु आबाद आहे त इन जो कारण तूं आहीं मिठा माण्हू। पारस खे तुंहिंजी मोहबत जो कसम, दिलि तुंहिंजे तरफ़ां हिकु बि दर्द सही कोन सघंदी। पारस, हाणे इहा तूं पक सम्झ। हाणे खां वठी अशर ताईं इमरान तोसां परतल हूंदो, रुठल न। वरी छा थियो फारूक? ही ॾिसो अख़बार में छा लिखियलु आहे। छा आहे अख़बार में लिखियल फारूक? दाह निकिरी वई अथई। हुसना, अख़बार में लिखियलु आहे त टैक्सी ड्राइवर गुलाब, उनजो दिलि जे दौरे सां मौत थियो, जंहिंजो मढ़ मिटीअ मां हवाले थी वियो। हाय वयो वीचारो हे फानी दुनिया छॾे। हुसना, अञा ॿुध त सही त अख़बार लिखे छा थी? ॿुधाए छा थी लिखे? ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।